छा गाना नाले अलग जे बेड़ो तार हो नाले अलग जे बेड़ो तार मुझो आहन धड़ दिमाड़ी आहन धड़ दिमाड़ी आहे आधार तुझो आहे आधार तुझो नाले अलग जे बेड़ो तार मुझो हो नाले अलग जे बेड़ो तार मुझो आए धड़ दिमाड़ी आए धड़ दिमाड़ी राधी 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 हो नाले अलग जे बेड़ो तार मुझो आहन धड़ दिमाड़ी आहन धड़ दिमाड़ी आहे आधार तुझो आहे आधार तुझो नाले अलग जे बेड़ो तार मुझो हो नाले साईं जे बेड़ो तार मुझो दाढ़ी आहे डिंगी दुनिया दुरंगी दाढ़ी आहे डिंगी दुनिया दुरंगी बिना धड़िया पहजे बिना साइया पहजे कोन्हे को माट कह जो कोन्हे को माट कह जो नाले अलग जे बेड़ो तार मुझो हो नाले साईं जे बेड़ो तार मुझो ॾाढो आहे सतायो दुनिया जे गर्दिश मुहिड़ो मटायो मिटन ऐं माइटन कर बाज बानीअ ते कर महर गोलीअ ते दे दीदार पहजो दीदार पहजो नाले अलग जे बेड़ो तार मुझो हो नाले साईं जे बेड़ो तार मुझो बेड़ो तार मुझो बेड़ो तार मुझो बेड़ो तार मुझो बेड़ो तार मुझो
अलख जे बेड़ो तार मुझो हो नाले साईं जे बेड़ो तार मुझो। आशिक की सडाया आशिक की सडाया मत दास भी डर जो नाया मत दास भी डर जो नाया जोड़े छुतिए जो ना जानिया आशिक की सदा जोड़े छुतिए जो ना जानिया आशिक की सदा आशिक की सदा मतदास भी दर जो नाया जोड़े छुतिए जो आशिक की सदा जोड़े छुटिए जो आशिक की सदा। So
कुछ बिनु पूछे रह दे तू न रह दुश्मन न रह दो कुछ पूछे हो वक्त के आखिर खुदा दो बंदी रह दो बिनु छले वक्त के आखिर जो खुदा दो बंदी रह दो बिनु छले न रह तू न रह दुश्मन न रह दो कुछ बिनु छले न रह तू न रह दुश्मन न रह दो कुछ बिनु छले न रह दो कुछ बिनु छले न रह दो कुछ बिनु छले। मिस्टर कमल मीरचंदानी अमेरिका खां हिते आयल आहिनि। ही कैलिफोर्निया में रहंदा आहिनि ऐं रोमनाइज्ड सिंधी जो कंसेप्ट आहे उनखे प्रोमोट ऐं प्रोपेगेट कनि था। त मां साईं खे पहिरीं स्वागत करां। मां प्रकाश पारवानी खे गुज़ारिश कंदुसि तो वचन कमल साईं तव्हां अचो। कमल साईं स्वागत कनि। हाँ। जलाई जो ना ये प्रकाश ओ जला उते बेटा कयूं त हिते बेटा कयो तव्हां वटि दिलि बार अहिड़ा नौजवान अहिड़ो सुठो प्रोग्राम पिया हलनि दिलि ख़ुशि पई थिए। हुते असांखे पाण सभु कुझु करिणो पवंदो आहे राइट फ्रॉम द चाइल्डहुड टू दिस वी हैव टू डू ऑल दिस। त मां हिन जो एक्सपर्ट कोन आहियां न को असीं कुझु अहिड़ा कमु कंदा आहियूं पर पंहिंजी कल्चर ऐं पंहिंजी जेका चइजे न त हेरिटेज उनखे क़ाइमु रखण जे लाइ सभु कुझु पाण करिणो पवंदो आहे। जीअं हुते घर जो कमु सॼो पाण करिणो पवंदो आहे न वी डू एवरीथिंग कुकिंग क्लीनिंग ॿारनि खे पहुचाइणु वठी अचणु नौकरियूं करणु सभु कुझु हुते पाण कंदा आहियूं। रिलीजियस एंड कल्चरल एक्टिविटीज़ सभु असांखे पाण करणियूं पवंदियूं आहिनि। आई विश वी आर यंग पीपल लाइक दिस वी आर नॉट एक्सपर्ट्स बट वी आर जैक्स ऑफ ऑल ट्रेड। साईं जी उते शादियूं भी कराइनि था अमेरिका में हिंदू रीति रिवाज सां जेके लोग उते जेके अमेरिका के जेके अंग्रेज ॿार हाणे के छोकिरी हिंदू आहे छोकिरो अमेरिकन आहे या छोकिरो हिंदू आहे छोकिरी इंग्लैंड जी आहे पोइ उन्हनि खे संस्कृत में पूरा श्लोक पढ़ी करे हिंदू रीति रिवाज सां सिंधीअ में पोइ सम्झाइण ऐं उहो बि कमु कनि था। गॾोगॾु गीता जे मथां बि प्रवचन ॾियनि था हुते ऐं इन खां अलावा सूफ़ियत जेका सिंधीअ जो ख़ासि रंग आहे उनजे वाधारे लाइ काफ़ी छोटी गीतनि जे माध्यम सां सिंधियुनि सां परिचय माण्हुनि खे कराइनि था। ऐं सभिनी खां वॾो कमु जेको आहे इन सिंधी ॿोलीअ खे रोमन स्क्रिप्ट में अंग्रेजी स्क्रिप्ट में कीअं लिखिजे उन लाइ किताब बि लिखियो अथनि उनखे प्रपोगेट कंदा ख़ासि करे इंदौर में उन ई कम लाइ आहे। अॼु सुबुह जो साईं जिन जो लेक्चर हो हिते पंहिंजो प्रीतम हॉल में ऐं उते असांखे ॾेखारियुनि भई कीअं रोमन लिपीअ में तव्हां सिंधी ॿोलीअ खे लिखी सघो था। तमामु सुठो हिकिड़ो प्रयास कनि था पर अॼु ख़ासि करे साईं जिन असांखे सूफ़ीअ में कुझु ॿुधाइनि त मज़ो अची वञे महफ़िल में। असां हुते 40 साल अॻु में 42 साल अॻु में सिंधी चौकी शुरू कई त कंहिंखे ख़बर कोन्हे त चौकी छा थींदी आहे। सिंधी चौकी माना असां कलाम जेके सिंधी थींदा आहिनि उहे मुंहिंजी वाइफ उनखे देवनागरी में लिखंदी हुई मुंहिंजा फादर उते अरबीअ में लिखंदा ऐं मां अंग्रेज़ी में लिखी हिकु हिकु शीट में 2 स्क्रिप्ट्स लिखी विराईंदा हुआसीं त जीअं कम्युनिटी में जंहिंखे जेको पढ़णु अचे त ऑल एज ग्रुप्स वर एबल टू जॉइन अस नंढा वॾा विचोला सभु पढ़ी सघंदा हुआ त मूं चयो जॾहिं हीउ थिए थो त वाई नॉट वी एक्सटेंड इट बियॉन्ड दिस। पोइ असां रेगुलर चौकी शुरू कयूं एवरी मंथ वंस एट अवर हाउस ऐं पोइ उन में इहे शीट्स ठाहे असीं लिखी ॾींदा हुआसीं सभिनी खे
केतिरियूं शीट्स कठियूं थी वियूं कलाम पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे वाइफ चयो त लेटस प्रिंट देम इनटू अ बुक तो असां पहिरियों रूहानी चूंड सिंधी कलाम किताब लिखियो जो अंग्रेजी में हो रोमन स्क्रिप्ट में ऐं हेठां अंग्रेजी में माना ॾिनी जीअं सभु ॿार सम्झी सघनि ऐं पोइ रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट फॉर स्टैंडर्डाइज़ त ॿियो बुक असां जेको इशू कयो रूहानी चूंड सिंधी कलाम दैट वॉज इन रोमनाइज़ स्क्रिप्ट हिकिड़ी इहा रोमन माना जेका अंग्रेजी सभु SMS कंदा आहियूं हाँ पर उहे कंप्लीट कोन हुई पर हाणे कंप्लीट सिंधी जेका आहे उन में बि आहिनि त उहे किताबूं मूं वटि हुआ ॾेखारण जे लाइ अलाए साईं सां कहिड़ी ॻाल्हि थी चई त चौकी हिते कंदासीं हो जीरे तेरे पालना हो जीरे तेरे पालना नंगड़ा निमानी दा जीरे तेरे पालना नंगड़ा निमानी दा जीरे तेरे नंगड़ा निमानी दा जीरे तेरे
सिक संगत जो यार सगो कड़े तुझ क्या कड़े हूँ तो छिके कई लिख छिप गढ़ जी रात बनी कड़े तो लिखा कड़े हूँ तो लिखे गम दर्द जुदाई जो चे कड़े तो सिका कड़े हूँ तो सिके इहरात वसुल जी हिक बेवटे कड़े तो टिका कड़े हूँ तो टिके सच्ची मोहब्बत जो आहे गाड़ो चंदर कड़े तो धिका कड़े हूँ तो धिके हो मुझा सुहिणा हो मुझा ढोलिया हो मुझा जान हो मुझा सुहिणा हो मुझा ढोलिया हो मुझा जान रुठा ही रहत शन मुझन हयाती रुठा ही रहत शन मुझन हयाती मुझन हयाती सुहिणा मुझन हयाती मुझन हयाती सुहिणा मुझन हयाती भली प्यारड़न पर मुझन हयाती रुठा ही रहत शन मुझन हयाती गढ़ जी गुजार रखन राजपूत कावड़ पाया कम जुदा थी रहन जुदा गढ़ जी गुजार लखन राजपूत कावड़ पाया कम अचन नाचन सुहिणा अचन नाचन अचन नाचन सुहिणा अचन नाचन अचन नाचन पर मुझन हयाती रुठा ही रहत शन मुझन हयाती हो मुझा सुहिणा हो मुझा ढोलिया
बिन पैसे
जा जा